नमस्कार दोस्तों, एक मुलाकात तहत मां हीना अगनाणी एक दफ़ो वरी तव्हां सभिनीनि जे साम्हूं हाज़िर आहियां। दोस्तों, जीअं त असांजे सिंधी समाज में बि एतिरा केतिरा ई लिकल सिंधियत जा शैदाई आहिनि जिन खे तव्हांजे साम्हूं आणण लाइ असांखे जफ़ाकशी करणी पवे थी। दोस्तों, चवणी आहे त जंहिं ॿार पंहिंजी मातृभाषा में पंहिंजी पढ़ाई पूरी कई हुजे उनखे दुनिया जी काई बि भाषा ॾुखी न लॻंदी आहे। हिकु मुलाक़ात तहत अॼु असां मुलाक़ात कराइण वारा आहियूं श्री किशोर नानकाणी जी सां। तव्हांजो असांजे मंच ते हार्दिक स्वागत आहे। किशोर नानकाणी जी वाक़फ़ियत मां पंहिंजी ज़ुबानीअ सां ॾियां त श्री किशोर नानकाणी जी मैकेनिकल इंजीनियर आहिनि। IIM मां PGDMA जी डिग्री हासिल कई अथनि। USA में रोटरी इंटरनेशनल संस्था पारां गुडविल एंड पीस प्रोग्राम तहत 1 साल उते कार्यरत रहा। अलॻि अलॻि संस्थाउनि सां अॼु बि हू जुड़ियल आहिनि। MBA जी डिग्री हासिल कई अथनि। अचो त उन्हनि सां मुखातिब थियूं। पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त तव्हां जॾहिं पंहिंजो स्कूली जीवन पूरो कयो उन खां पोइ तव्हां पंहिंजे अॻियां फ्यूचर जे बारे में फोकस्ड हुआ? न, हक़ीक़त में जॾहिं मां स्कूल में पढ़ंदो हुउसि तॾहिं मुंहिंजे मन में इहा इच्छा हुई त मूंखे अॻिते हली इंजीनियर थियणु खपे। डॉक्टर बि थी सघां हा, पर मन जी इच्छा इंजीनियर थियण जी हुई। इन करे पढ़ाई पूरी स्कूल पढ़ाई पूरी करण खां पोइ इंजीनियरिंग जे लाइ अॻिते तयारी कई। तव्हां जॾहिं इंजीनियरिंग जी तयारी कई तॾहिं तव्हांजे माइटनि जो पूरो सहयोग हो? सच त इहो आहे त मुंहिंजा पिता साहब उन वक़्तु हयात न हुआ। माता साहब एतिरा पढ़ियल न हुआ। इन करे पंहिंजी पढ़ाईअ लाइ जो वीचार करणो हो या अॻिते वधिणो हो उहो सभु पंहिंजी हिमत सां करण जी ज़रूरत हुई। जी, जीअं त आम तौर जेके इंजीनियर हूंदा आहिनि उहे पंहिंजी दिशा में पंहिंजो पाण ई अॻियां वधंदा आहिनि, बट तव्हां 1975 में MBA जी डिग्री बि हासिल कई आहे, त उन वक़्तु तव्हांखे MBA करण जो वीचार कीअं आयो? न, हक़ीक़त में त मां MBA जॾहिं अमेरिका मां कई उहो 1975 में हुई, पर जॾहिं मां इंजीनियरिंग में पढ़ंदो हुउसि उन लाइ जॾहिं मां पंहिंजे घर खां लालराव ताईं बस में वेंदो हुउसि त रस्ते में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट अहमदाबाद जो मां बोर्ड पढ़ियो। ऐं शुरूआती जीवन में स्कूल में चाहे कॉलेज में घणनि ई सामाजिक ऐं कल्चरल प्रोग्राम में भाग वरितो ऐं उते मुंहिंजी लीडरशिप क्वालिटीज़ काफ़ी तमामु घणियूं हुयूं। उनखे ध्यान में रखी करे हमेशह मुंहिंजे मन में मैनेजमेंट जे कोर्स करण लाइ लाड़ो हो। बोर्ड पढ़ण सां हिकदमि मन में उहा इच्छा जागृत थी ऐं मां इंजीनियरिंग जे पछाड़ीअ साल में हुउसि तॾहिं ई मां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट अहमदाबाद में अॻिते पढ़ाई जे लाइ फॉर्म भरे छॾियो ऐं उतां ईश्वर जे दया सां कामयाबी मिलण जे करे मूंखे PGDBA जी जेका डिग्री मिली उन वक़्तु, पर उनखे आम तरह अॼुकल्ह MBA चयो वेंदो आहे। जी, मां तव्हां खां ही सुवाल पुछणु चाहींदसि कि तव्हांजे कार्यक्षेत्र तौरु तव्हांजो मनपसंद पीरियड कहिड़ो रहियो? हा, ईअं त MBA IIM अहमदाबाद में MBA करण खां पोइ मां बम्बईअ में हिकु मार्केटिंग कंपनीअ में सेल्स एग्जीक्यूटिव तरीक़े लॻुसि। तंहिंखां पोइ उहा कंपनीअ में थोरो वक़्तु कमु करण खां पोइ असिस्टेंट सेल्स मैनेजर तरीक़े लॻुसि, पर माता साहिब अहमदाबाद हुअण जे करे मूंखे अहमदाबाद अचिणो पियो ऐं अहमदाबाद में ई मुंहिंजो पूरो कार्यक्षेत्र रहियो। उते मां गुजरात स्टेट फाइनेंशियल कॉर्पोरेशन में टेक्निकल ऑफिसर तरीक़े नौकरी शुरू कई ऐं चंद सालनि जे अंदरि ई उते जनरल मैनेजर जे पोज़ीशन ते पहुतुसि। उन समय जे लाइ वीचार कयो वञे त 34 साल जी उमिरि में मां जनरल मैनेजर थियुसि, जो मां भाए थो देश में ख़ुदि हिकु मिसाल हो। जी, यानी तव्हां पहिरीं खां ई ब्रिलियंट विद्यार्थी तौरु पंहिंजी कैरियर शुरूआत कई। तव्हांखे अॼु ईअं लॻे थो कि तव्हां जेको सोचियो उहो मुक़ाम तव्हां हासिल करे छॾियो? हा, इन ॻाल्हि में को शक न आहे। कुझु हिकु जनमजात पंहिंजी ॿुधी हुई, अंग्रेज़ी में सुठो महारो हो, सिंधी भाषा ते प्रभुत्व हो, मैथ्स में तमामु सुठो ज्ञान हो ऐं ॿियनि ॿोलियुनि में पढ़णु ऐं उन्हनि जा किताब ॾिसणु ऐं न्यूज़पेपर वग़ैरह पढ़णु ऐं ॿाहिरें ज्ञान खां वाक़ुफ़ु करण जी हिकु आदत हुई
इन जे करे अॻिते वधण में का ख़ासि तकलीफ़ न पैदा थी। बराबरि, यानी तव्हांजे मथां भॻवानु महिरबान हो शुरू खां ई। हर कंहिंजी क़िस्मत अहिड़ी न हूंदी आहे। अॼुकल्ह जो नौजवान जंहिं वटि सभु कुझु आहे, पर ॾिठो पियो वञे कि हू फेसबुक ऐं व्हाट्सअप जे चकर में किथे पंहिंजी आइडेंटिटी भुलिजंदो पियो थो वञे। तव्हां असांजे अॼु जे नौजवान खे कुझु मैसेज ॾियणु चाहींदा? हीअं हिना में कुझु बि हुजे, हर ॿार खे या हर नौजवान खे पाण जागृत त थियणो ई पवंदो। पंहिंजी जागृतीअ खां सवाइ कुझु न थियणो आहे। जे को जागृत न आहे त उन जे आड़े पाड़े वारा, उन जा शिक्षक, उन जा मित्र, उन जा भलो चाहींदड़ या उन जा माइट या उन जे संपर्क में को बि व्यक्ति जो ईंदो हुजे, उनखे जाॻाए ऐं कुझु न कुझु उनखे मार्गदर्शन ॾिए। जे उन जे वीचार में जरा बि थोरो लाड़ो में फेरफार थियो ऐं हुन महिनत करणु शुरू कई त मां भायां त उन लाइ का बि शइ खे हासिलु करणु ॾुखी न थींदी। ॾिठो वियो आहे त असांजे सिंधी समाज में ॿार पढ़ाईअ खे घटि अहमियत ॾेई रहिया आहिनि, छो जो कि पहिरीं खां ई पेरेंटल धंधो जेको शुरू थियल हूंदो आहे त माइटनि जो बि इहो सोचणु हूंदो आहे कि ॿार 10-12 पास कया आहिनि, वधि में वधि BCom जी डिग्री हासिलु कई आहे त हाणे उनखे दुकान ते विहारे छॾियूं। तव्हांखे लॻे थो कि पढ़ाईअ जी अहमियत हिन कॉम्पिटिटिव युग में वधी आहे, ख़ासि करे बिज़नेस में? तव्हांजो जेको वीचार आहे त ॿार सिर्फ़ु धंधोड़ी थियणु पसंदि कनि था पिया, इहो को ज़मानो अॻु में हो। अॼु उन में काफ़ी थोरो फेरफार आहे, पर तंहिं हूंदे बि अञा वधीक फेरफार करण जी वधीक ज़रूरत आहे। अॼु ॿार चाहे उन जा माइट जॾहिं पढ़ियल गढ़ियल माण्हुनि खे सुठियुनि नौकरियुनि ते या सुठा पैसा कमाईंदे ॾिसनि था त उन्हनि में बि हींअर इहा वीचारधारा पैदा थी वई आहे त छो न असां बि अॻिते पढ़ूं। पर उन में ॿ तकलीफ़ूं हुननि खे पैदा थियनि थियूं। या त उन्हनि खे ख़बर न आहे त किथे पढ़णो आहे, छा पढ़णो आहे, ऐं जेकॾहिं उनखे ख़बर आहे त उनखे ख़बर न आहे त मूंखे उन लाइ कहिड़ी तयारी करणु खपे। अॼु हर हंधि चटाभेटी एतिरी वधी वई आहे, जे तव्हां पूरी तयारी कई नाहे ऐं उन लाइ जेके घुर्बल ज्ञान जी ज़रूरतूं आहिनि उन्हनि जी संपूर्ण कोशिशि न कई आहे त आशा हूंदे, मन हूंदे बि उहो मन पूरो थियण में तकलीफ़ पैदा थिए थी। मां हिकु क्वेश्चन तव्हां खां पुछणु चाहींदसि त अॼु जे ज़माने में इंडिविजुअल ग्रोथ जे लाइ छा सिर्फ़ु पढ़ाई काफ़ी आहे या उनखां सवाइ बि ॿियूं एबिलिटीज़ अॼु जे नौजवान खे पाण में हासिलु करणु घुरिजनि? तव्हांजो सुवाल ई पंहिंजो जवाबु आहे। पढ़ाई तमामु ज़रूरी आहे, उन सां ज्ञान मिलंदो, बेज़िक शुरूआति मिलंदी, पर जे अॻिते वधिणो आहे त उन में पंहिंजा कुझु गुण हुअण ज़रूरी आहिनि ऐं उहे गुण हमेशह पंहिंजी पर्सनैलिटीअ खे डेवलप करण सां ई पैदा थियणा आहिनि। माण्हूअ खे सुठे नमूने ॻाल्हाइणु अचणु खपे, सुठे नमूने उथणु अचणु खपे, सुठे नमूने खिलणु अचणु खपे, सुठे नमूने व्यवहार करणु अचणु खपे ऐं सुठे नमूने पंहिंजो नातो निभाइणु खपे। इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि से हिकु दफ़ो जेकॾहिं ॿार पढ़ाईअ खां सवाइ बि बाक़ी टाइम जे अंदरि या को कोर्स कनि या कंहिंजी ट्रेनिंग वठनि या कंहिंजो मार्गदर्शन वठनि त जीअं उनजी पंहिंजी पर्सनैलिटी वधीक डेवलप थिए ऐं उनजूं ख़ामियूं घटि थियनि त ज़रूरु उनखे 100% वधीक फ़ाइदो थियणो आहे। तव्हां असांजे दर्शकनि खे, अॼु जे नौजवाननि खे मार्गदर्शन ॾेई सघंदा कि अगरि उन्हनि खे पंहिंजो भले पेरेंटल बिज़नेस बि अॻियां वधाइणो हुजे त उन सां रिलेटेड कहिड़ा कहिड़ा कोर्सिस आहिनि? मां हमेशह इन ॻाल्हि में मञींदो आहियां त छा माण्हू कनि था उहो ॾिसी पाण करणु चाहे, इहा सही परिभाषा न आहे। हर इंसान में पंहिंजूं शक्तियूं आहिनि, पंहिंजूं इच्छाऊं आहिनि, उन सां गॾोगॾु पंहिंजूं खूबियूं आहिनि, पंहिंजूं ख़ामियूं आहिनि, पंहिंजूं घटितायूं आहिनि, पंहिंजूं वरितायूं आहिनि। उन्हनि सभिनी खे ध्यान में रखी जंहिं ॻाल्हि में उनखे वधीक शौक़ु हुजे ऐं जंहिं ॻाल्हि में उनखे अॻिते वधण जी पॉसिबिलिटी हुजे, उन ॻाल्हि में ई उनखे अॻिते वधणु खपे। छाकाणि त कोर्स त सभु लाइन में आहिनि। तव्हां इंजीनियरिंग में वञणु चाहींदा त बि हींअर अॻे उहो ज़मानो हो जॾहिं ख़ाली सिविल इंजीनियरिंग हुई, मैकेनिकल इंजीनियरिंग हुई, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हुई। अॼु इंजीनियरिंग में 10 लाइनियूं आहिनि। मेडिकल में अॻे डॉक्टरी वेंदा हुआ, माण्हू सोचींदा हुआ त ख़ाली जेकॾहिं MBBS पास कयईं त हिकदमि डॉक्टर थींदो। अॼु उनखे बि अॻिते हली MD करणी पए थी, MS करणी पए थी,
या उन खां वधीक सुपर स्टोरी जा प्रोग्राम करणा पवनि था पिया। पर इहे 2 लाइनूं त तमामु झूनियूं आहिनि। उन खां सवाइ अॼु केतिरियूं नयूं शयूं खुलियूं पियूं आहिनि। तव्हां एंटरटेनमेंट लाइन में केॾो स्कोप आहे, उन में वञी सघो था। टूरिज़म में केॾो स्कोप आहे, उन में वञी सघो था पिया। समाज सेवा जा करण लाइ NGO जे कार्य करण में काफ़ी स्कोप आहे, उन में वञी सघो था पिया। फैशन डिज़ाइनिंग में काफ़ी अॻिते तरक़ी थी सघे थी। त छा तव्हां करणु चाहियो था? हिकु नंढे में नंढो कमु जे तव्हां करणु चाहियो था पिया, पर उन जे लाइ जेकॾहिं संपूर्ण ज्ञान वठी करे ऐं दिलि व जान सां महिनत करे पूरो अनुभव हासिलु कंदा त हमेशह वॾे मुक़ाम ते ज़रूरु पहुची सघंदा। इन करे हर नौजवान खे फ़ैसिलो करणु खपे त मूंखे छा करिणो आहे ऐं कीअं करिणो आहे ऐं किथे करिणो आहे। जे उन 3 सवालनि जा उनखे जवाब पंहिंजे मन में पहुची विया त अॻिते वधण में का तकलीफ़ न थींदी। जीअं त तव्हांजो तइलीमी खेत्र बि तमामु ऊचो रहियो आहे ऐं तव्हांखे अलॻि अलॻि वर्क एक्सपीरियंस बि रहियो आहे। तव्हां पंहिंजे इन्हनि अनुभवनि जो फ़ाइदो असांजे नौजवाननि खे कहिड़ी तरह ॾेई सघो था पिया? तमामु सुठो सुवाल कयो। इन सवाल खां त मूंखे आनंद बि थियो, छाकाणि त इन जे जवाबु ॾियण सां 2 कम थींदा। हिकु, जिन सिंधियुनि लाइ असीं कुझु करणु चाहियूं था उन्हनि जो कुझु भलो थींदो, ऐं जेका हिकु मुंहिंजी मन जी इच्छा आहे उहा बि शायदि पूरी थींदी। मूंखे पंहिंजे मन में 3 कम सिंधियुनि लाइ करण जी हिकु वॾी इच्छा आहे। पहिरियों त जेके सिंधी ॿार आहिनि पैसे जे खोट जे करे पंहिंजी पढ़ाई अधूरी न कनि। आमतौर असां सभु हर ॿार खे मदद करण लाइ तयारु आहियूं जेकॾहिं उहो इंजीनियर बणिजे या डॉक्टर बणिजे। पर मां चाहियां थो त जेकॾहिं सम्झो हुनखे फैशन डिज़ाइनिंग में किथे वञी कमु करिणो आहे या किथे हुनखे सुठो चित्रकार थी करे कमु करिणो आहे ऐं उन लाइ उनखे सहायता खपे त उनजो छा? नंबर 1, अॻे ज़माने में त पढ़ाई जे लाइ ख़ाली स्कूल जी फ़ी मिलंदी हुई, किताबनि जा पैसा मिलंदा हुआ त ख़ुशि थींदा हुआसीं, स्कॉलरशिप ते माण्हू जीअंदा हुआ। अॼु जेकॾहिं तव्हांखे सुठी तइलीम खपे ऐं सुठो ज्ञान खपे, थी सघे थो उहो तव्हांजे ॻोठ में न मिले, थी सघे त तव्हां पंहिंजे शहर में न मिले, थी सघे तव्हांजे पंहिंजे प्रदेश गुजरात में न मिले, थी सघे त तव्हांखे ॿिए हिकु प्रदेश में वञिणो पए त उते तव्हांखे सिर्फ़ु किताबनि ऐं फ़ीअ जी ज़रूरत नाहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे उते रहण जे लाइ हॉस्टल ऐं खाइण पीअण जे ख़र्च जी बि ज़रूरत पए थी पई। न सिर्फ़ु एतिरो, पर उते पहिरवेश जी उनखे पाण लाइ थोरो वधीक ख़ुशि रखण जे लाइ बि कुझु न कुझु पैसनि जी ज़रूरत पए थी। उहे पैसा का संस्था ॾियण लाइ तयारु नाहे, न सरकार ॾिए थी न का संस्था ॾिए थी। जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे तरक़ीअ ते पहुचाइणो आहे त उनखे एतिरो मुक्त रखिणो आहे त जो उनजो ध्यानु सिर्फ़ु हिकु न पंहिंजे पढ़ाई ऐं पंहिंजे ज्ञान में रहे, बाक़ी सभु उन्हनि जी ज़रूरतूं पूरियूं थियणु खपे। पर हर शइ मुफ़्त में न मिलणु खपे, मुफ़्त जे शइ जी का क़ीमत नाहे। त मां ईअं चाहियां थो त असीं सिंधी धनवान या सिंधी योगदान ॾींदड़ सभु माण्हू गॾिजी करे हिकु ट्रस्ट ठाहियूं जंहिंजो कार्पस लॻभॻि 5 करोड़ रुपया हुजे ऐं उन ट्रस्ट जा 5 करोड़ रुपया हमेशह बैंक में पिया हुजनि। उन मां हिकु नओं पैसो बि न दान ॾिनो वञे ऐं न हिकु नओं पैसो बि लोन ॾिनो वञे। उन मां जेको व्याज साल में ईंदो हुजे उन मां इहो सॼो ख़र्चु हलाइणु खपे ऐं इहो जेको बि ख़र्चु जे कंहिं ॿार खे ॾिनो वञे त उहो हमेशह लोन तरीक़े ॾियणु खपे त जीअं उहो पढ़ाई पूरी करे त आहिस्ते आहिस्ते उन मां पंहिंजी कमाईअ मां उहे पैसा वापसि अचनि त पंहिंजो पाण ई उहो वापसि ईंदड़ पैसा जे व्याज मां ॾिनासीं उहे बि असांजे कॉर्पस में गॾिजंदा वेंदा ऐं अॻिते उहा ट्रस्ट न कॾहिं बंदि थींदी न ट्रस्ट उहा खुटंदी। बराबरि, तव्हांजा तमामु घणा नेक ख़्याल आहिनि जो तव्हां नौजवाननि जे बारे में एतिरो सोचियो था ऐं कुझु करण जी तमन्ना रखो था पिया। मूंखे विश्वास आहे त अहिड़ी ट्रस्ट तव्हां जल्दी ई बर्पा करे सघंदा। मां चाहियां थो जिन खे इन में ज़रा बि इंट्रेस्ट हुजे, ज़रा बि उन में त मुंहिंजो संपर्क कनि। मुंहिंजो टेलीफोन नंबर आहे 9408604025 9408604025 ऐं जेकॾहिं मुंहिंजनि वीचारनि में का बि उन्हनि खे ग़लतफ़हमी ॾिसण में अचे या उन में फेरफार करण जी वीचार जी लॻे
या उन जे विचार ते वधीक बहस मुबाहिस करण जी ज़रूरत हुजे त मां रूबरू उन्हनि सां गॾिजी करे पंहिंजा वीचार पेश करे अॻिते वधण लाइ तयारु आहियां। हीअ जीअं मां अव्हांखे नौजवाननि जे बारे में ॿुधाई त जेकॾहिं नौजवान हिकु दफ़ो पढ़ाई पूरी करे चुका आहिनि या प्रौढ़ 30-35 सालनि जी उमिरि ते पहुता आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजी को बि कारखानो या इंडस्ट्री या बिज़नेस करणी हुजे त उनखे बि मार्गदर्शन मिलणु खपे त उनखे कीअं छा करणु खपे, किथे करणु खपे, कीअं करणु खपे। थी सघे तो उन्हनि शुरू कयो हुजे ऐं शुरू करण खां पोइ उन्हनि में उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं हुजनि ऐं उहो बराबरि न हलंदो हुजे, जेके आम तरह सां सिक यूनिट तरीक़े चवंदा आहियूं। त इन जे लाइ बि मुंहिंजे मन में हिकिड़ो वीचारु आहे त असांखे हिकु इंडस्ट्रियल क्लिनिक शुरू करणु खपे। उन इंडस्ट्रियल कमर्शियल क्लिनिक जे अंदरि ॿिया जेके प्रोफेशनल्स आहिनि, चार्टेड अकाउंटेंट आहिनि, कॉस्ट अकाउंटेंट आहिनि, इंजीनियर आहिनि, उहे बि जेकॾहिं सहयोगी थी करे मूंसां जॉइन थींदा त मां काफ़ी ख़ुशि थींदुसि। ऐं असीं चाहियूं था त इहे जेके सेवाऊं असीं पंहिंजनि सिंधी भाउरनि खे ॾियूं से बि मुफ़्त मिलणु खपनि। ज़रूरी न आहे त असां सॼो ॾींहुं उन्हनि सां वहूं, पर जेकॾहिं पंहिंजे हफ़्ते जो कुझु टाइम उन कार्य जे लाइ असीं ॾियूं त मां भायां थो केतिरनि खे उन मां लाभ थी सघे थो पियो। जी बिल्कुलु। ऐं टियों वीचार जो सचपच आहे त सभिनी माण्हू वटि हरूभरू एतिरा पैसा न आहिनि जो पंहिंजे कम में संपूर्ण लॻाए सघे। केतिरा माण्हू त अहिड़ा बि हूंदा जिन खे सुठियूं सुठियूं मग़ज़ में जा वीचार आहिनि, नई शइ करण जी वीचार आहे, पर पूरता पैसा न आहिनि, आहिनि त घटि आहिनि। त सहायता बैंक मां त मिले थी पई, सहायता सरकार मां बि मिली सघे थी, पर तंहिं हूंदे बि उहा कॾहिं कॾहिं पूरी न हूंदी आहे। छाकाणि त हर धंधे करण लाइ, हक़ करण लाइ पंहिंजे मूड़ीअ जो बि हिकु अंदाज़ु हुअणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं उन मूड़ीअ जे अंदाज़ में घटिताई हूंदी आहे या घटि हूंदी आहे त उहो कार्य अॻिते वधी न सघंदो आहे। अॼु सॼे दुनिया में लाइ में हिकु नओं तरीक़ो ईजाद थियल आहे जंहिंखे असीं वेंचर कैपिटल चवंदा आहियूं। माना जेकॾहिं कंहिं जंहिं माण्हूअ खे रोज़गारु शुरू करणो हुजे उन वटि जेकॾहिं पंहिंजा पूरा पैसा न हुजनि त बाक़ी ॿिया माण्हू उन में कुझु पैसा शुरूआती दौर में लॻाए सघनि था पिया, त जेके जंहिंजे पेटे उन्हनि खे जेकॾहिं शेयर्स ॾिना वञनि त अॻिते हली जीअं उहो जेकॾहिं धंधो अॻिते वधे त उन मां उन्हनि खे नफ़ो मिली सघे। असीं सिंधी हींअर शेयर बाज़ार में रोकणु शुरू कयो आहे, डिबेंचर में पैसा रोकियूं था, डिपॉज़िट में रोकियूं था, पर अञा वेंचर कैपिटल जहिड़े कम में रोकण जो वीचार केतिरनि खे शायदि आयो ई न आहे। मां भायां थो त वीचार अचे, तंहिं हूंदे बि असांखे सिंधी जातीअ जे पंहिंजनि सिंधी नौजवाननि भाउरनि खे मदद करण लाइ बि वेंचर कैपिटल जे कॉन्सेप्ट जे मार्फत मदद करण जे रूप सां बि अॻिते वधी करे सहायक रूप थियणु खपे। इन वेंचर कैपिटल जे बारे में अञा थोरो खुलासो कंदा असांजे दर्शकनि जे लाइ? वेंचर कैपिटल इहा हिकु उहा मूड़ी आहे जेका कंहिं बि धंधे कंदड़ उद्योगकार या उद्योगकारनि जे ग्रुप खे जॾहिं ॾिनी वेंदी आहे त किन शर्तनि ते ॾिनी वेंदी आहे। जीअं त जॾहिं बि जेकॾहिं को कार्य अॻिते हू वधाईंदो त हमेशह जे माण्हू उन में पैसा रोकनि था उन्हनि जे सलामत सां अॻिते वधंदो। छाकाणि त जेकॾहिं उन्हनि जे सलामत सां अॻिते न वधंदो त थी सघे थो त जो शुरू करे थो उनखे पूरो ज्ञान न हुजे ऐं पैसा डुबी वञनि। थी सघे थो त जेके पैसा रोकनि था उनखे वधीक भरोसे जी ज़रूरत आहे त जे पैसा से रोकियूं था से सही नमूने उपयोग थी रहिया आहिनि या सही नमूने में उन उपयोग थींदो, उन्हनि जी उन्हनि खे जानकारी हुअणु खपे। जेकॾहिं जो धंधो करणु चाहे थो उन में पंहिंजे ज्ञान जी संपूर्णता न आहे ऐं उन में कंहिं वधीक ज्ञान जी ज़रूरत आहे त जो ग्रुप उन में पैसा रोके रहियो आहे उहो उनखे मार्गदर्शन ॾेई सघे थो पियो त ॿाहिरि जो ॿियो ज्ञान बि हासिलु करे करे इन प्रोजेक्ट ते अॻे सुठे नमूने वधाए सघे थो पियो। नंढो प्रोजेक्ट पूरनि पैसनि जा जॾहिं शुरू थिए थो पियो त आहिस्ते आहिस्ते उहो तरक़ी करे थो। जीअं ई उहो तरक़ी कंदो त पंहिंजो पाण ई उहो हिकु नंढी मूड़ीअ मां वॾे नफ़े जे हिसाब सां पंहिंजी वॾी मूड़ी थी वेंदी ऐं उन मां उनखे जेके पैसा रोकनि था उन्हनि खे बि उनजो रोकाण तमामु सुठे नमूने मिली सघंदी। थी सघे थो ईअं आहे त जेके नंढा धंधा शुरूआति में शुरू थींदा आहिनि त उन्हनि मां घणा नाकामयाब वेंदा आहिनि जी, कॾहिं उन में पैसा हलिया बि वञनि, ईअं थी सघे थो। त इन्हीअ करे मूं चयो त जेकॾहिं कंहिं दानवीर
या के सुठा माण्हू जेके पैसा रोके सघनि था पिया ऐं जे धंधे जे अंदरि रिस्क खणी सघनि था पिया अने रिस्क जे आधार ते वधीक कमाइणु चाहिनि था पिया ऐं साथ गॾो गॾु कंहिंखे मदद करणु चाहिनि था पिया त हिन वेंचर कैपिटल जे कॉन्सेप्ट सां अॻिते वधी सघूं था। बराबर। तमामु घणा ऊचा वीचार आहिनि तव्हांजा। मूंखे उमेदु आहे त असांजा नौजवान तव्हांजी ॻाल्हियुनि खे बराबरि सम्झंदा हूंदा ऐं उमेदु आहे मूंखे अहिड़नि दानवीरनि अची करे तव्हांखे सहयोग कंदा जीअं असांजो पंहिंजो सिंधी समाज ऊचो अची सघे। सिंधी समाज जी ॻाल्हि हली रही आहे त अॼु जो रवैयो जीअं असां ॾिसी रहिया आहियूं त जेकी सिंधीपणे जो जेको अहसासु आहे उहो माण्हुनि मां घटि थी रहियो आहे। हर को नौजवान पाण खे सिंधी सॾाइण में बि शर्म महसूसु करे रहियो आहे। अहिड़नि ॿारनि जे लाइ तव्हां हिकु मैसेज ॾींदा? हा, इहो ज़मानो बदिलजंदड़ आहे। जो असरु असांजे सिंधी ॿारनि ते आहे उहो असरु ॿियनि क़ौमुनि ते बि आहे। थी सघे त किन क़ौमुनि में घटि थियो हुजे, किन में वधीक थियो हुजे ऐं असां में थोरो वधीक थियो हुजे। मां हमेशह ईअं चवंदुसि त कंहिं बि माण्हूअ जी तरक़ी पंहिंजे ॿोलीअ जे करे न थी सघंदी, इन ॻाल्हि में को विश्वास न आहे। असां सिंधी घर में सिंधी ॻाल्हाईंदे हूंदे बि केतिरनि ई वक़्तनि ते हमेशह घणनि ऊचनि पदनि ते पहुची सघिया आहियूं, सुठो कमाए सघिया आहियूं, सुठा धंधा करे सघिया आहियूं। त इन करे ईअं चवणु त भाषा जे करे तकलीफ़ थिए थी, इहा ॻाल्हि सही न आहे। पर इहा ॻाल्हि बि सही आहे त जीअं हाणे हर कम जे लाइ पंहिंजे ॻोठु छॾे करे शहर वञिणो पए, शहर मां परदेस वञिणो पए, परदेस मां देश वञिणो पए, देश मां परदेस वञिणो पए, त उते पंहिंजो कार्य पूरे करण लाइ ॿियनि ॿोलियुनि ऐं ॿियनि संस्कृतियुनि जी बि ॼाण हुअणु ज़रूरी आहे। कंहिं बि ॿी संस्कृतीअ खे सम्झणु ऐं उनखे निभाइणु को गुनाह न आहे, को ख़राबु न आहे। उन में जो सुठो आहे उहो ज़रूरु खणणु खपे, पर पंहिंजी असलियत खे छॾे ॾियण सां उन मां को लाभ थियणो न आहे। त मां हमेशह चवंदुसि त हर इंसान खे, हर ॿार खे पंहिंजी असलियत खे क़ाइमु रखी, नवीनता खे ध्यान में रखी पंहिंजे तरक़ीअ लाइ ॿ क़दम अॻिते वधाए त उन में ई मौज आहे। मूंखे उमेदु आहे त अॼु जो एपिसोड असांजे दर्शकनि खे वणियो हूंदो। तव्हां असांजे मंच ते आया, तव्हांजा शुक्राना। दोस्तो, हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं कंहिं अहिड़े ई सिंधियत जे शहदाईअ सां। तेसिताईं ॾिसंदा रहिजो सिंधी TV।